मीरपुर माथेलो में पब्लिक हेल्थ जे एग्जीक्यूटिव इंजीनियर ते हमलो कंदड़ मौलवी गिरफ़्तार न थियो। पब्लिक हेल्थ खाते जे मुलाज़िमनि जो एसएसपी घोटकी आफिस अॻियां एहतिजाज। मीरपुर माथेलो में पब्लिक हेल्थ घोटकी डिवीज़न जे एग्जीक्यूटिव इंजीनियर अब्दुल रऊफ़ कोलाची मथां आफिस अंदर हमलो करे खेसि ज़ख़्मी कंदड़ मस्जिद जे पेश इमाम सिराज कोलाची जे गिरफ़्तारी लाइ पब्लिक हेल्थ खाते जे मुलाज़िमनि हथनि में प्ले कार्ड खणी एसएसपी आफिस घोटकी अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई। इन मौक़े ते एहतिजाज कंदड़ मुलाज़िमनि ताहींदे चयो त मस्जिद जे पेश इमाम सिराज कोलाची आफिस अंदर एग्जीक्यूटिव इंजीनियर अब्दुल रऊफ़ कोलाची मथां कातिलाणो हमलो करे खेसि रतोरत करे छॾियो। हुननि चयो त जेकॾहिं आफिस अमलो बर वक़्तु न पहुचे हा त जवाबदार मौलवी संदन आफिसर खे क़त्ल करे छॾे हा। हुननि चयो त जवाबदार जे आफिस अंदर एग्जीक्यूटिव इंजीनियर मथां कातिलाणे हमले बाद सॼो आफिस अमलो पाण खे गैर महफ़ूज़ सम्झी रहियो आहे। हुननि मुतालबो कंदे चयो त जवाबदार खे फौरी तौर ते गिरफ़्तार करे संदसि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई कई वञे। यादि रहे त गुज़िरियल ॾींहुं पब्लिक हेल्थ आफिस जे मस्जिद में निमाज़ पढ़ाईंदड़ पेश इमाम आफिस में एग्जीक्यूटिव इंजीनियर अब्दुल रऊफ़ कोलाची मथां हमलो करे खेसि ज़ख़्मी कयो हो। जंहिं बाद मीरपुर माथेलो थाणे ते ज़ख़्मी इंजीनियर जे फरियाद बाद मस्जिद जे पेश इमाम सिराज कोलाची मथां केस दाख़िल कयो वियो, पर ॿ ॾींहं गुज़रण बावजूद केस में नामज़द मौलवी गिरफ़्तार न थी सघियो। लतीफ़ लेगारी, काविश डिजिटल मीडिया रिपोर्टिंग टीम, मीरपुर माथेलो।